नाज़िर मीरपुर माथेलो में सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन तरफा मुतालबन जी मञता लाइ एहतजाज कंदे नौकरियूं ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां रिसूं था कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। लाइव स्टॉक फिशरीज़ डिपार्टमेंट के मिनिस्टर हिते हिन तक जे MPA अब्दुल बारी खान पिताफ़ी जे तक जा जेके नौजवान आहिनि उहे नौकरियुनि जे लाइ दर दर जूं ठोकरियूं खाई रहिया आहिनि। अचो त वीचार वठूं हिन जो छा चवणु। असांजो एहतजाज इन बाबति आहे त असां स्टाक असिस्टेंट कोर्स पास कयूं वेठा आहियूं ऐं असांखे हिन खाते में नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं 1997 खां वठी असांजूं बर्थियूं रुकियल आहिनि ऐं असां फाका कशी जो शिकार बणिजी चुका आहियूं। असां पंहिंजे लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ डिपार्टमेंट जे मिनिस्टर सरदार बारी खान पिताफ़ी मुतालबो कयूं था त असांखे हिन स्टाक असिस्टेंट में जल्द खां जल्द भर्ती कयो वञे। 1997 खां वठी हिन वक़्त ताईं लाइव स्टॉक खाते में भर्तियूं न आहिनि थी सघियूं। जीअं त 6000 खां मथे स्टॉक असिस्टेंट जेके आहिनि कोर्स पास वेठा आहिनि बेरोज़गार नौजवान। मुंहिंजो जेको कोर्स थियल आहे उहो 15 साल अॻु जो थियल आहे। हींअर असांजो जेको आहे त उमिरि लॻभॻि 35-40 साल जा असां थी विया आहियूं, अवरेज थियूं था पिया। 2012 में हिननि 222 जायूं जेके आहिनि उहे वेकेंट पोस्ट ॾिनियूं हुयूं, जिन जी जेका बजट आहे उहा हर साल अचे थी पई, लेकिन उहे माण्हू भर्ती न थी सघिया आहिनि। मुराद अली शाह साईं खां ऐं अब्दुल बारी खान पिताफ़ी खां DG लाइव स्टॉक सेक्रेटरी लाइव स्टॉक खां मुतालबो था कयूं त जल्द से जल्द असांजो जेके आहिनि पोस्टूं उहे अनाउंस कयूं वञनि ऐं असां बेरोज़गारनि खे भर्ती कयूं वञनि। मां डिग्री लाइव स्टॉक जो कोर्स असांजो थियल आहे। हिन टाइम ताईं का बि भर्ती नथो थिए। 2012 में असांजी 220 जायूं आहियूं, अॼु ताईं कंहिंखे बि हिकु बि भर्ती न कयो वियो। असां ज़िले जे पंहिंजे तक जे MPA खे अब्दुल बारी खान पिताफ़ी खां मुतालबा कयूं साईं तव्हां अमाउंट वठी अॼु ताईं असांखे का बि रद्द अमल नथा ॾेखारियो। हिन टाइम ताईं असांखे ड्यूटियुनि जो पंहिंजा मुराद अली शाह साहब ऐं असां CM हाउस खे घेरो कंदासीं कराची प्रेस क्लब। सैयद मुराद अली शाह ऐं लाइव स्टॉक जे वज़ीर बारी खान पिताफ़ी साहब के अपील था कयूं त कयूं वञनि। 1998 खां असीं लाइव स्टॉक बेरोज़गार स्टॉक असिस्टेंट वेठा आहियूं, असांजी पोस्टूं अनाउंस नथियूं कयूं वञनि। जी सपवा यूथ विंग ज़िला घोटकी जे नौजवाननि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो गवर्नमेंट सिंध वज़ीर आला सिंध ऐं हितां जे चूंडियल MPA अब्दुल बारी खान पिताफ़ी जेको लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जो डिपार्टमेंट जो मिनिस्टर आहे उन खां अपील करे घुर कई आहे त हिन खे जल्द खां जल्द स्टॉक असिस्टेंट जूं नौकरियूं ॾिनियूं वञनि। ही बदहाली जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि नौजवान ऐं सिंध गवर्नमेंट खे पुकारे रहिया आहिनि त असांखे नौकरियूं ॾियो, असां तालीम याफ़्ता आहियूं ऐं असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV मीरपुर माथे।